सनातन धर्म की एक आवाज एस इंडिया टीवी और राष्ट्रीय सिंधी समाज आपके साथ। राष्ट्रीय सिंधी समाज जा कुछ सदस्य जूनागढ़ जा मीना बेन शर्मा ऐं कुछ ब्यावर खां आयल ख़ासि महिमान हिते जा श्री महेंद्र भाई, ॿिया असांजा जेका अलॻि अलॻि आहिनि, उनखां सवाइ मां ख़ुदि प्रकाश रामचंदानी, असां सभु जिते पहुतासीं महेंद्र भाई चावड़ी सां गॾिजी करे इंविटेशन ॾियणु असांजे जूनागढ़ जे हिकु सदस्य श्री कालू भाई खे, महासागर वारनि खे। ऐं उनखां पोइ असां लॻी वियासीं कल्ह खां वठी हिन अॼु जेको प्रोग्राम सुबुह थियो उन जी तयारी में।